सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे 2024 जे चटाभेटी वारे इम्तिहान जे नतीजन ऐं शिफ़ाफ़ियत ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान हिकु तारीख़ी ऐं इंतिहाई सख़्त माहौल ॾिसण में आयो। मुअज़्ज़िज़ जजिस सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी कारकर्दगी, मेरिट जी लताड़ ऐं मुबैना करप्शन ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे कमीशन जे वकीलनि जी छंड पटी। हिन ॿुधणी दौरान अदालत पारां ॾिनल रिमार्क्स सिंध जे सॼे इंतिज़ामी इम्तिहानी ढांचे ते हिकु वॾो सवालिया निशान आहिनि। ॿुधणी दौरान मुअज़्ज़िज़ जज जस्टिस सलीम जैसर सिंध में नौकरियुनि जी मुबैना सौदेबाज़ी ते कावड़ जो इज़हार कयो। हुन कमीशन जे वकील खे मुख़ातिब थींदे चयो त तव्हां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जूं नौकरियूं विकिणो था। हाणे त हर घिटी में नौकरियुनि जो दुकान खुली वियो आहे। जॾहिं कमीशन जे वकील पंहिंजो दिफ़ा कंदे चयो त असांजो सिलेक्शन जो तरीक़ो बि फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जहिड़ो ई आहे त उन ते जस्टिस सलीम जैसर वधीक सख़्त रद्द अमल ॾिनो। अदालत कमीशन जे वकील पारां फेडरल कमीशन सां भेटण ते सख़्त नाराज़गी ज़ाहिर कई। मुअज़्ज़िज़ जज चयो त फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में ईमानदार माण्हू वेठा आहिनि, तव्हां जहिड़ा करप्ट न। छाकाणि ॿुधो अथव त FPSC जे रिज़ल्ट ख़िलाफ़ उम्मीदवारनि एहतजाज कयो हुजे। तव्हांजे त हर रिज़ल्ट ख़िलाफ़ एहतजाज थिए थो। ही रिमार्क्स इन ॻाल्हि खे ज़ाहिर कनि था त सिंध जे नौजवाननि जो SPSC जी शिफ़ाफ़ियत तां एतमाद केतिरी हद ताईं टुटी चुको आहे, जिते हर इम्तिहान खां पोइ उम्मीदवारनि खे इंसाफ़ लाइ रस्तनि ते निकिरणो पवे थो। ॿुधणी दौरान मुअज़्ज़िज़ जज जस्टिस निसार भंबरो मेरिट जे आलमी उसूलनि ते रोशनी विझंदे चयो त मेरिट अहिड़ी हुजणु घुर्जे जो पास थींदड़ नौजवान ख़ुशी सां ॿुधाए त हू पास थियो आहे ऐं फेल थींदड़ बि दिलि सां तस्लीम करे त हू फेल थियो आहे। अहिड़ो तरीक़ेकार हुजणु घुर्जे जंहिंमें मेरिट साफ़ नज़र अचे। जस्टिस निसार भंबरो कमीशन जे इम्तिहानी मयार ऐं पेपर्स जे मयार ते बि गंभीर सवाल उथारिया। हुन चयो त तव्हांजा पेपर कहिड़े क़िस्म जा माण्हू ठाहींदा आहिनि जिन खे अंग्रेज़ी लिखण बि नथी अचे। छा हिकु सेकेंडरी स्कूल जो उस्ताद CSS या PCS लेवल जो पेपर सेट कंदो? न जो कहिड़ो मयार हूंदो? ही रिमार्क्स कमीशन जे उन सॼे सिस्टम खे ज़ाहिर कनि था जिते आला इंतिज़ामी उहिदनि लाइ वरितल इम्तिहाननि जा पेपर गैर मयारी हूंदा आहिनि। हालतुनि जी गंभीरता खे ॾिसंदे जस्टिस सलीम जैसर कमीशन इख्तियारनि खे आख़िरी वार्निंग ॾींदे चयो त जेकॾहिं इहो ई हाल रहियो त असां सिक्योरिटी एजेंसीज़ खे चवंदासीं त तव्हांजे सॼे इदारे खे कार्डन ऑफ यानी घेरे में वठी छॾनि। ॿुधणी दौरान हिकु दिलचस्प मंज़र इहो बि आयो जॾहिं हॉल में मौजूदु हिकु पास थियल न्याणी रोईंदे अदालत खे दह ॾिनी। सर, असां मेरिट ते पास थिया आहियूं। मां हिकु भेरो CSS में पास करे चुकी आहियां। हुन ते मुअज़्ज़िज़ जज साहब खेसि आथत ॾींदे ऐं संदसि हौसला अफ़ज़ाई कंदे चयो त तव्हां बेफ़िक्र थी वञो। जेकॾहिं तव्हां लाइक़ु ऐं क़ाबिल आहियो त ॿीहर बि पास थी वेंदियूं। जेको क़ाबिल हूंदो आहे उहो नए पेपर ॾियण खां कॾहिं बि न हेठजंदो। ॿुधणी जी पुॼाणी ते जस्टिस निसार भंबरो वाज़े कयो त अदालत जो मक़सदु कंहिंजो नुक़सान करण न पर इंसाफ़ जी फ़राहमी आहे। हुन हुकुम ॾिनो त असां नथा चाहियूं त नतीजा रोकियूं, पर हाणे कमीशन सॼो रिकॉर्ड अदालत में खणी अचे। जेके माण्हू फेल थिया आहिनि उन्हनि सां हर हाल में इंसाफ़ थियणु घुर्जे। सिंध हाई कोर्ट कमीशन खां लिखत ऐं ज़ुबानी इम्तिहाननि जो मुकमल तरीक़ो तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट में SPSC नतीजनि ख़िलाफ़ ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ारनि पारां तरमीम थियल टाइटल पेश कयो वियो, जंहिंमें इम्तिहाननि में कामयाब करार ॾिनल उम्मीदवारनि खे बि धुर बणायो वियो आहे। अदालत कमीशन खे सख़्त हिदायत कई त इम्तिहानी अमल ऐं नतीजनि जी तयारी सां लाॻापियल समूरा तफ़सील ऐं मुकमल तरीक़ेकार ईंदड़ ॿुधणी ते पेश कयो वञे। अदालत मामले जी वधीक ॿुधणी 17 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट पारां सॼो रिकॉर्ड तलब करण खां पोइ हाणे बॉल सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी कोर्ट में आहे। जेकॾहिं कमीशन शिफ़ाफ़ियत जा सबूत न ॾेई सघी त 2024 जा नतीजा ख़तरे में पइजी सघनि था। सिंध जे लखें पढ़ियल लिखियल नौजवाननि जूं नज़रूं हाणे अदालत ते खुथल आहिनि, जेका सिंध में मेरिट जी बहाली लाइ हिकु आख़िरी उम्मीद बणिजी साम्हूं आई आहे।